HRJDO न्यूज़ से ताज़ा तरीन अपडेट से खबरन जो सिलसिलो जारी है। अपडेट कयो पिया आवां खे जोई खां, जिते HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर आमिर शाहानी मूजिब जोई म्यूनिसिपल कमेटी जे मुलाज़िमनि जो पघारूं बंद ऐं एहतियाजनि मुलाज़िमनि पारां सफ़ाई जो कम 4 ॾींहनि खां बंद हुअण करे जोई शहर जा मुकम्मल गटर नाला उथलण करे बान रोड समेत सॼो शहर गटर जे पाणी सबबि ॿोर जो ॾेख ॾियण लॻो। शहर मुख्तलिफ मोहल्लन में विख विख ते गंदगी जा ढेर लगी विया। चूंडियल नुमाइंदन समेत DCO दादू ऐं ला ताल्लुक बणियल असिस्टेंट कमिश्नर जी मुक़ररी बगुझारत बणिजी वई। जोई शहर में चौबोल गर्दिश करे रहिया आहिनि त करप्ट ऐं कमीशन खोर AC जी तलाश जारी आहे। जॾहिं त भान रोड ते ड्रेन सिस्टम बंद ऐं गटर नालियूं उथलण करे 2.5 फुट गटरनि जो पाणी बीही वियो। दुकानदारनि मीडिया खे एहतिजाज कंदे इल्ज़ाम लगायो त म्यूनिसिपल कमेटी जोई जे मुलाज़िमनि जो माहवार पघारूं ऐं AC जी मुक़ररी न थियण जे करे मुलाज़िमनि जे एहतिजाज सबबि सॼो शहर गंदगी जे वर चढ़ी वियो। भान रोड जे 200 खां मथे मुख़्तलिफ़ दुकाननि अॻियां बदबूदार पाणी हुअण जे करे दुकानदारनि कारोबार मुकम्मल तौर ते बंदि करे छॾियो। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।